आही सिंध मुंहिंजी मां हिन सॾे अवामी न्यूज़ आही सिंध मुंहिंजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में अवामी न्यूज़ HD जे ॾिनल सॾ सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां अवामी न्यूज़ जी हेड ऑफिस में सिंधी अदबी संगत शाह खिप्रो पारां सकाफ़ती मुशाइरो थी गुज़रियो आहे। सिंधी सकाफ़ती मुशाइरे जी सदारत मोहम्मद जुमन कुंबर कई। सिंधी सकाफ़त सिंध मुंहिंजी माउ जे उनवान खे खूब सारायो वियो ऐं अवामी न्यूज़ जे चेयरमैन मोहतरम अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयो वियो, जंहिं सिंध जी सकाफ़त के झर जंग में उजागर कयो ऐं वचन वरजायो वियो त क़ौमी काज के 6 डिसंबर ते भरपूर नमूने सां अवामी न्यूज़ जे सथ पारां गॾिजी मल्हायो वेंदो। जॾहिं त आयल शाइरनि सकाफ़ती शाइरी पढ़ी धरती माउ खे भरपूर भेटा पेश कई वई ऐं मुशाइरे खे 4 चंड लॻाए छॾिया। आही सिंध मुंहिंजी मां हिन सॾे अवामी न्यूज़ आही सिंध मुंहिंजी मां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, 6 डिसंबर असांजी सकाफ़त जो ॾींहुं आहे। सॼी सिंध में उन सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां असां समूरा सिंधी माण्हू पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी ॿोली, पंहिंजी कल्चर, पंहिंजे रीतनि, पंहिंजे रस्मनि खे ज़िंदह रखण जे लाइ हर साल उहो ॾींहुं पंहिंजी सकाफ़ती ईद तौरु मल्हाइण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं बाक़ाइदे सां सॼी सिंध, सॼे पाकिस्तान, पूरी दुनिया खे इहो महसूसु कराईंदा आहियूं त असां सिंधी माण्हुनि जी ॿोली, कल्चर, रीतूं, रस्मूं ऐं असांजी सकाफ़त दुनिया में शाहकार तौरु सुञाती वञे थी। छाकाणि त असां मोइन जे दड़े जा वारस आहियूं, असां कोटी जी किले जा वारस आहियूं, असां मकली जहिड़ी माठार जहिड़े क़ब्रिस्तान जा मालिक आहियूं, असां सिंध जहिड़ी वसी असांजो जेको समुंड आहे, सिंधू दरिया जेको आहे, असांजूं पोखूं, असांजूं रीतूं ऐं असांजा फसुल, असांजा जबल, असांजा दरिया, असांजो थर, असांजो कोस्तान, असांजो जाबलू इलाइक़ो जेको आहे उहो पूरी दुनिया में अहिड़े क़िस्म जी का मैदनियात या निबातात जिते अहिड़ी क़िस्म जी किथे बि कोन थिए जेका असांजे सुंवारी सिंध में थिए थी। उन हवाले सां असांजा पूरी सिंध में जेके अदब दोस्त, कलम धणी ऐं जेके बाज़ौक़ माण्हू आहिनि उहे सिंध जे समूरनि सूंह जहिड़ी सोन जहिड़ी सचिन शयुनि खे ॻाए उपाए ऐं धरतीअ में पूरी दुनिया में इहो मशहूरु कराईंदा आहिनि त सिंध सुंहारी धरती आहे जंहिंमें हर क़िस्म जी सूंह पैदा थिए थी। अॼु अवामी स्टूडियो में असां हितां जा इलाइक़े जा जेके मक़ामी असांजा शाइर हज़रात जेके आहिनि उन्हनि जो हिकु मुशाइरो करायो आहे। उन मुशाइरे में हितां जा असांजा दोस्त जेके आहिनि उहे बाक़ाइदे सां पंहिंजी सकाफ़त जे ॾियारे हवाले सां पंहिंजी शाइरी पेश कंदा। असां उन शाइरी जे हवाले सां असांजे अॼु जोके महिमान में जेके दोस्त पहुता आहिनि हिन प्रोग्राम में असां वटि तव्हांखे आउं तारीफ़ कराईंदो हलां त असां वटि नसीर निमाणू भैया साहिब जिन पहुता आहिनि असां वटि ऐं तमामु नौजवान शाइर आहे, ज़बरदस्त शाइरी पेश कंदा आहिनि। मोहम्मद उर्स बमरीको बि असां वटि सुठो सुरीलो असांजे इलाइक़े जो ज़बरदस्त शाइर आहे ऐं मुंहिंजे ई पासे में सिंधी अदबी संगत जो अॻूणो सेक्रेटरी हाजी शाद राजड़ बि सिंध लेवल जो भलोड़ सारो निकोरी शाइरी पेश कंदो आहे। साणस गॾु मुंहिंजे पासे में सिंधी अदबी संगत खिप्रो जो मौजूदु सेक्रेटरी अब्दुल हलीम दर साहब ज़बरदस्त शाइर आहे। उनखां पोइ ग़ुलाम मोहम्मद पीरल मरी ॾाढो ज़बरदस्त शाइर असांजे अॼु हिन प्रोग्राम में बिल्कुलु शिरकत कई आहे ऐं उन सां गॾु आजिज़ समय जो असांजो सुरीलो शाइर बि आहे ऐं गॾोगॾु मोहम्मद अली बलोच असांजो नौजवान इलाइक़े जो भलोड़ सारो ज़मींदार आबादगार बि आहे असांजे अॼु हिन प्रोग्राम में शिरकत कई आहे ऐं उन सां गॾोगॾु नौजवान शाइर ज़ाकिर शरब असां जो के मुशाइरे में शिरकत कई आहे। साणस गॾु उस्ताद हकीम इमाम बख़्श मंगरियोब साहब असांजे अॼु के हिन मुशाइरे में शिरकत कई आहे। साणस गॾु हाजी ख़ान आतिफ़ बोज़दार बि असांजे शाइरी में अॼु के हिन मुशाइरे में शिरकत कई आहे। ऐं मोहम्मद उर्स बामरीको खे गुज़ारिश कनि त पाण अॼु के हिन सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां जेको मुशाइरो आहे इन लाइ पाण पंहिंजी शाइरी मोहतरम मोहम्मद उर्स बामरीको। ए सिंध मुंहिंजी माउ, ए सिंध मुंहिंजी माउ आ तो में मुंहिंजो साहु, ए सिंध मुंहिंजी माउ आ तो में मुंहिंजो साहु, ए जीजल प्यारी माउ आ तो में मुंहिंजो साहु। तुंहिंजी सूंह मथां कुर्बान वञा टोपी अजरक तां कुर्बान वञा, तुंहिंजी सूंह मथां कुर्बान वञा टोपी अजरक तां कुर्बान वञा, आए सिंधू सां मुंहिंजो चाह, ए सिंध मुंहिंजी माउ आ तो में मुंहिंजो साहु। ऐं गुज़ारिश कंदुसि हाजी शाद राजड़ खे त पंहिंजी शाइरी पेश करे। सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां पंहिंजी शाइरी पेश कंदो हाजी शाद राजड़।
सिंध जी सकाफ़त करणी आ निर्वार सिंध जी सकाफ़त करणी आ निर्वार बुढ़ो चवे थो तोड़े ॿार सिंध जी सकाफ़त करणी आ निर्वार टोपियूं अजरक पटका पाए टोपियूं अजरक पटका पाए मुरलियूं बीनूं चंग वॼाए करणी 14 आचूं गार सिंध जी सकाफ़त करणी आ निर्वार बुढ़ो चवे थो तोड़े ॿार सिंध जी सकाफ़त करणी आ निर्वार सिंध जी सकाफ़त करणी आहे निर्वार ही हुआ हाजी शाद राजड़ जे पंहिंजी सकाफ़त जे ॾियारे हवाले सां पंहिंजी शाइरी ॿुधाई। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि सिंधी अदबी संगत खिप्रो जो सेक्रेटरी मोहतरम अब्दुल हलीम दर साहब खे त हू पंहिंजी सकाफ़त जे ॾियारे हवाले सां पंहिंजी शाइरी पेश करे। को सिंध खां कराची धार करे जेको सिंध खां कराची धार घुरे इहो माण्हू थो पक मार घुरे जेको सिंध खां कराची धार घुरे जेको सिंध खां कराची धार घुरे इहो माण्हू थो पक मार घुरे जेको सिंध खां कराची सिंध सूबो असांजो आहे हिकु नाहे ॻाल्हि इने में कोई शक अवामी न्यूज़ जो नारो सुहारी सिंध मुंहिंजी मां अवामी न्यूज़ जो नारो सुहारी सिंध मुंहिंजी मां चवे हर को पयो यारो सुहारी सिंध मुंहिंजी मां। ख़ूबसूरत शाइरी पेश कई। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असांजे प्यारे दोस्त ग़ुलाम मोहम्मद उर्फ़ पीरल मरी खे त पंहिंजी अॼोके सकाफ़त ॾींहं हवाले सां पंहिंजी शाइरी पेश करे। ग़ुलाम मोहम्मद उर्फ़ पीरल मरी कार विका पैसे पाईअ जे पोयां सूरत ऐं सिंगार विका सिंध जा ॿार विका सिंध समूरी सोज़ भरियल वाहन जा वणकार विका शाह लतीफ़ तोदो दिल भांगिन जा वीचार विका मिस्कीननि जा मान विका। असांजे सकाफ़त जे हवाले सां पंहिंजी शाइरी पेश कई। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असांजे ॿिए नौजवान आजिज़ समेजो खे त पंहिंजी शाइरी पेश करे। मोहतरम आजिज़ समेजो साहब। सुहिणा माण्हू सिंध जा सभई आलीशान सुहिणा माण्हू सिंध जा सभई आलीशान घोरियां आजिज़ जान सुहिणी पंहिंजी सिंध सिंधड़ी मुंहिंजी जिंदड़ी सिंध मुंहिंजी शान कबो पाण कुर्बान आजिज़ सुहिणी पेश कई। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि हाजी खान आतिफ़ बोज़ार के पंहिंजी शाइरी पेश करे। टोपी अजरक शान असांजो मुल्कन में आए मान असांजो टोपी अजरक जो रूप निरालो दुश्मन लाइ कान असांजो होशू हेमो दोदा थींदा सिंध ते आ ईमान असांजो धार करण जा ख्वाब ॾिसे थो तैसा जंग जो ऐलान असांजो। हाजी आतिफ़ बोज़ार जे पंहिंजी ख़ूबसूरत शाइरी पेश कई। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि उस्ताद हकीम इमाम बख्श मंगरू खे त हू पंहिंजी शाइरी पेश करे। सकाफ़त जे हवाले सां शाइरी पेश कंदो उस्ताद हकीम इमाम बख्श मंगरू साहब। वतन जे नेदारनि ते लिखां त मां छा लिखां वाह मुल्क जे मारुनि ते लिखां त मां छा लिखां वाह मोहन जो दड़ो बंबोर तहज़ीब जो शान आहिनि उन्हनि क़दीम आसारनि ते लिखां त मां छा लिखां वतन जे नेदारनि ते लिखां त मां छा लिखां मुल्क जे मारुनि ते लिखां त मां छा लिखां वाह साईं वाह भिटाई सचल सामी सरवाण थी गुज़रिया मदारनि जे मुनारनि ते लिखां त मां छा लिखां वतन जे नेदारनि ते लिखां त मां छा लिखां मुल्क जे मारुनि ते लिखां त मां छा लिखां। मोहतरम ज़ाकिर शर साहब खे त पंहिंजी शाइरी पेश करे। मोहतरम ज़ाकिर शर साहब। हर जाए हलाए मुहिम जागिरता हर जाए हलाए मुहिम जागिरता अचो गरजी मल्हायूं पाण सभु एकता तब्दीली जी जेका तंद वगी आहे हारी पोरत जी वई दिल लगी आहे हाणे हलणी न हिते कंहिंजी ठगी आहे जेका सिंध जी कन जेके सिंध जी कन सायता
अचो गॾिजी मल्हायूं पाण एकता। वाह साईं वाह। अरशद साहब जैं सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां ख़ूबसूरत शायरी पेश कई। हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि शायरी पेश करण लाइ मोहतरम फ़क़ीर अमर अब्बास बमरो साहब खे त पाण पंहिंजी शायरी पेश कनि। सिंध मुंहिंजी माउ आहे, सिंध मुंहिंजी माउ, सिंध मुंहिंजी जिंद आहे, सिंध मुंहिंजी माउ। ही ॿेट समूरा तुंहिंजा आहिनि, ही खेट समूरा तुंहिंजा आहिनि। ही ॿेट समूरा तुंहिंजा आहिनि, ही खेट समूरा तुंहिंजा आहिनि। सिंध मड़ पई सदियूं जींदी, कंहिंखां कॾहिं कान का टुटंदी। तुंहिंजी वहदत रहणी आहे, तुंहिंजी कुख सलामत रहंदी, हर का विख सलामत रहंदी। सिंध मुंहिंजी मां ॾिनूं सॾु अवां खे आ, ओ खिपरे में अवामी न्यूज़, पूरी सिंध में अवामी न्यूज़। हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि असांजे नई टही जे निकोर शाइर मोहतरम सैयद असद शाह खे त पंहिंजी सकाफ़त जे ॾाढे हवाले सां पंहिंजी शायरी पेश कनि। शायरी मुंहिंजे मोहतरम उस्ताद ज़ाकिर शरज जी। सिंध जे सॾ ते संभरी आया सारा, ही कोडर कुआड़ी ऐं डांटन वारा। वाह साईं वाह। सिंध जे सॾ ते संभरी आया सारा, ही कोडर कुआड़ी ऐं डांटन वारा, ही टोपी अजरक ऐं पटकन वारा। वाह साईं वाह। सिंध जी सकाफ़त पिया हू मल्हाइनि, सभु हारी पोरत आया आहिनि। वाह। सिंध जी सकाफ़त पिया हू मल्हाइनि, सभु हारी पोरत आया आहिनि। सूअतनि जी अहिड़ी जहिड़ा चंड सितारा, ही टोपी अजरक है पटकन वाला। वाह साईं वाह, वाह साईं वाह। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।